ते मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे। पर दुनिया में जेकी बादशाह आहिनि उन्हनि मां अकबर बादशाह पंहिंजो वटि पाण आहे। से अकबर बादशाह जा खोड़ सारा किस्सा मशहूरु आहिनि ऐं संदसि वज़ीर बीरबल जंहिंखे सिंधी में असां वीरमल चवंदा आहियूं उन जा किस्सा बि काफ़ी मशहूरु आहिनि। सो साईं अॼु अकबर बादशाह जे वज़ीर बीरबल जो हिकिड़ो किस्सो आहे। हिकिड़े दफ़े बीरबल नाले उहो वज़ीर अकबर बादशाह जी बादशाही मां उतां निकितो ऐं मोकिलाए पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। असां साईं ॻाल्हि था कनि त उहो वज़ीर जीअं ई दरबार मां ॿाहिरि निकितो ऐं घर ॾे रवानो थियो त वेंदे वेंदे रस्ते ते खेसि हिकिड़ो ग़रीब छोकिरो मिलियो। असां साईं उहो ग़रीब छोकिरो वीचारो हिकिड़े वण जे हेठि वेठो हो ऐं जीअं कणूं कणूं करे भुॻड़ा पिए खाधा। ग़रीब छोकर सो मुठ खनि भुॻड़ा हुअसि सो कणूं कणूं करे पिए खाधा हिकिड़ो ॿ टे ईअं ई। असां साईं बीरबल उहो ॾिसी करे अजब में पइजी वियो। बीरबल सोचियो त हीअ भुॻड़नि जो मुठ आहे भला गॾु छो नथो खाए, हिकु हिकु दाणो करे छो थो खाए। से नेठि बीरबल छोकर खां पुछियो, अदा हिकु हिकु दाणो करे छो थो खाई? इहे मुठ खनि भुॻड़ा अथई, हिकु ॿिनि फकनि में ई छो नथो खाई ख़तमु करे छॾी? असां साईं छोकर हेकर पहिरीं त वज़ीर खे ॾिसी सांत में पइजी वियो, चुप थी वियो। पोइ आस्ते आस्ते जवाबु ॾिनई त वज़ीर साईं आउं केतिरनि ई ॾींहंनि खां बुखायल आहियां ऐं मूंखे हीअ मुठ खनि भुॻड़ा मस्तु किथां मिलिया आहिनि जेके मूं लाइ काफ़ी न आहिनि। उन जे लाइ आउं हिकु हिकु करे इन्हनि खे खायां थो त मन इन ॾींहुं त दिलि खे कुझु आथत मिले ऐं कुझु टाइम निकिरी वञे ऐं पेट जो गुज़र सफ़र बि थी वञे। से मुंहिंजा वीरमल इहो जवाबु ॿुधी करे दिलि में ख़ुशि बि थियो ऐं छोकर जी ॾाप ते हैरत बि थियसि। से छोकिरे जी इन ॾाप भरे जवाब ते हू ख़ुशि थियो ऐं छोकर खे चयईं त हल मुंहिंजे घर, उते तोखे हली पेट भरे खाधो खारायां थो। से मुंहिंजा उते पोइ छोकर खे वठी वियो पंहिंजे घर ऐं उम्दा खाधा खाराइणु लॻो। एके सुठा कपिड़ा पिणु पहिरण लाइ ॾिनाईंसि। से मुंहिंजा पोइ हू छोकर उते ई रही पियो ऐं वीरमल वज़ीर उन छोकर खे रहण लाइ हिकु जाइ पिणु जुदा कमिरो ॾेई छॾियो। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त थोरनि ॾींहंनि में उन छोकर जी हालत बहितर थी वई ऐं संदसि चहिरो वहकणु लॻो। छोकिरे जो बदन ख़ूबसूरत थी वियो, जेको खेसि ॾिसंदो हो सो ख़ुशि पियो थींदो हो। सो किसो कोता चवण जो मक़सदु त उहो छोकर पोइ बादशाही वज़ीर बीरबल जे घर रहणु लॻो। से मुंहिंजा चवंदा आहिनि त अकबर बादशाह कॾहिं कॾहिं पंहिंजी वज़ीरनि खां ॾाढा ॾुखिया सुखिया सुवाल बि कंदो रहंदो हो, जेके अॻई मशहूरु आहिनि अकबर बादशाह जा सुवाल ऐं बीरबल जा ॾाप भरिया जवाब। सो साईं हिकु दफ़े अकबर बादशाह ही मूड में हो सो बीरबल खे चयईं त बीरबल ॿुधा, दुनिया में सभ खां आला शइ कहिड़ी आहे? से मुंहिंजा बीरबल जवाबु ॾिनो। बीरबल चयो, साईं सलामत बादशाह, सवालु ॾाढो ॾुखियो पुछियो अथव, सो जवाबु ॾियण लाइ मूंखे हिकु महीने जी मोहलत घुरिजे। अदा साईं अकबर बादशाह चयसि, ठीकु आहे, तोखे हिकु महीने जी मोहलत ॾियां थो ऐं तोखे इहो बि चवां थो जेकॾहिं हिकु महीने जे आख़िरी ॾींहुं ताईं जेकॾहिं तो अरसे में मूंखे सही जवाबु न ॾिनो त पोइ तुंहिंजे सिर जो ख़ैरु न आहे, ऐं तोखे क़त्लु कराए छॾींदुसि, तोखे मौत जी सज़ा मिलंदी। से मुंहिंजा बादशाह जो हुकुम हो। बादशाह जो हुकुम ॿुधण खां पोइ बीरबल जा त हेठियां हेठि मथियां मथे ॾाढो परेशान थी वियो, पर बादशाह जो हुकुम टारे बि कई, मोहलत हिन पाण घुरी। पोइ साईं बीरबल हाणे ॾींहुं राति उदास रहणु लॻो। से वीरमल वज़ीर हर वक़्तु इन ई सोच में हूंदो हो त छा करियां ऐं उहो कीअं मालूम थिए त दुनिया में सभ खां आला शइ कहिड़ी आहे
ही साईं ईंदड़ वेंदड़ कई माण्हुनि खां पुछंदो हो, कई ॾाहनि खां दरवेशनि खां पुछणु लॻो। हुतो हुत कंहिं चयसि दौलत, कंहिं ॿुधायसि तंदुरुस्ती, ऐं कंहिं वरी चयसि त जी आहे त जान आहे। ॻाल्हि जो मतिलबु त जंहिंखे बि जेके आयो थिए मन में तंहिं उहो चई थे ॾिनो। आख़िर हिकु चयसि उहो सभु कुझु ग़लति आहे, दुनिया में सभु खां आला शइ असांजी पंहिंजी हलत चलत आहे। कंहिं वरी चयसि ईअं न आहे, जेकॾहिं हुकूमत आहे, बादशाह आहे त दुनिया में सभु का शइ आला आहे, ऐं हुकूमत ई दुनिया में सभु खां आला शइ आहे। कंहिं वरी इहा सलाह ॾिनसि त दा सभु खां आला शइ दिलि जी ख़ुशी आहे, जंहिंखे नसीब थिए। अदा साईं बीरबल हूं त पाण बि अकुलमंद हो, पर खेसि उन्हनि मां को बि जवाबु पसंदि न आयो। छो त हू ख़ुदि दाना माण्हू हो, ऐं माण्हू जा अजीब ग़रीब जवाब हुनखे सम्झ में न पाया, ऐं हुनखे ख़ुदि खे बि सवाल जो जवाबु न पियो मिलियो त दुनिया में भला कहिड़ी शइ थी सघे थी आला। अदा साईं जीअं जीअं महीने जा ॾींहं गुज़रंदा विया, तीअं तीअं संदसि ॻणती वधंदी वई, ऐं खेसि पक थी वई त हाणे हू बसि मौत जो खाज बढ़िजी वेंदो, ऐं मौत जो ॾींहुं अची वेचियो पहुतो आहे। अदा साईं ॻाल्हि था कनि त नेठि 29 ॾींहं गुज़री विया, ऐं बाक़ी हिकु ॾींहुं वञी आख़िरी बचियो। हाणे हौसलो रखण जे बावजूदि बि बीरबल जे अखियुनि मां लुढ़क वही आया। भला साईं अखियुनि ॾिठो मौत कंहिंखे ते वणियो। वीरमल खे उहा त ख़बर हुई त बादशाह जेका ॻाल्हि कंदो आहे तंहिं ते अमल ज़रूरु कंदो आहे। अदा साईं वीरमल अञा इन फ़िक्र में हो त एतिरे में उहो छोकर बि उते अची पहुतो बीरबल जे कमरे में। बीरबल साईं पंहिंजे कमरे में रोअण हरको थी वियो ऐं रोअणु लॻियो। बीरबल साईं रोअणु लॻो त उहो छोकर बि उते अची पहुतो। बीरबल खां पुछियईं, ए मुंहिंजा वज़ीर, मुंहिंजा बाबा साईं, मुंहिंजा बुज़ुर्ग, तूं छो थो रोईं? साईं बीरबल चयसि, पुट छा थो पुछी? सुभाणे मुंहिंजी हयाती जो आख़िरी ॾींहुं आहे, उन लाइ थो रोआं। छोकिरे पुछियसि, पर छो? इहो तव्हां कहिड़ो गुनाह अहिड़ो कयो आहे जो तव्हांखे सुभाणे तव्हांजी ॾींहुं ज़िंदगी जो आख़िरी आहे? साईं मुंहिंजा बीरबल पोइ पूरी पेराइती ॻाल्हि करे ॿुधायसि त हीउ मामिलो हीअं आहे, ऐं बादशाह सलामत जो ही सवालु आहे। छोकिरे साईं कुझु सोचे करे पोइ जवाबु ॾिनो त वज़ीर साहब, इहो त बिल्कुलु मामूली सुवालु आहे। ऐं सुभाणे दरबार में वञी बादशाह खे चइजो त बादशाह सलामत सभु खां आला शइ अकुल आहे। अदा साईं ॻाल्हि था कनि त बीरबल खे छोकिरे जी इहा ॻाल्हि दिलि सां लॻी, ऐं पक थियसि त हाणे जान बची वेंदी। ऐं ॿिए ॾींहुं ते बादशाही हुकुम मूजिबि 3 ॾींहं मुकमल थिया त बीरबल वज़ीर वञी दरबार में पहुतो। संदसि दिलि बिल्कुलु बहार हुई, चोथ खे सवाल जो जवाबु मिली वियो हो। साईं मुंहिंजा दरबार तयारु हुई, वज़ीर बि मौजूदु हुआ, ऐं एतिरे में बादशाह सलामत बि अची पंहिंजे तख़्त ते वेठो। अकबर बादशाह सलामत पंहिंजे तख़्त ते वेहण शर्ती पुछियो, बीरबल ॿुधा दुनिया में सभु खां आला शइ कहिड़ी आहे? अदा साईं बीरबल उथी बि हथ अदब जा ॿधी जवाबु ॾिनो, साईं क़िबला, ओ जीअंदा क़िबला, दुनिया में सभु खां आला शइ आहे त उहा फ़क़ति अकुल ई आहे जेका सभु खां आला आहे। ते मुंहिंजा बादशाह सलामत इहो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, ऐं बीरबल जी दानाई ऐं अकुलमंदी ते ख़ुशि थियो, ऐं खेसि दाद ॾींदे वधीक पुछियईं त बीरबल वज़ीर तो सच चयो आहे, दुनिया में सभु खां आला शइ बेशक अकुल ई आहे, पर हाणे इहो ॿुधा त अकुल खाईंदो छा आहे? ऐं हा, इन लाइ बि तोखे 1 महीने जी मोकल ॾिनी थी वञे, ऐं हिन भेरे इहो बि शर्त आहे त जेकॾहिं जवाबु सही न हूंदो त तुंहिंजो कंधु कपियो वेंदो। साईं मुंहिंजा बादशाह जो अहिड़ो अनोखो जुमिलो ॿुधी करे, अनोखो सवाल शर्त ॿुधी करे बीरबल वेतर
परेशान थी वियो ऐं होश ई गुम थी वियसि। बीरबल जो हेठियों हेठि मथियों मथे हुनखे पक हुई त हाणे मौत खां बचणु मुश्किल आहे। से मुंहिंजा बादशाह सलामत जे हुकम खे केरु इनकार करे। बीरबल वज़ीर हथ दबजा ॿधी बादशाह सलामत खां मोकिलाए रवानो थी वियो। रवानो त थी वियो पर पंहिंजे घर अची पहुची ॾींहुं राति सोचींदो रहियो, पर को बि ख़्यालु दिमाग़ में न आयसि। वरी बि साईं पहिरें जीअं गाफ़िलनि खां पुछंदो रहियो। कंहिं चयसि बादामियूं खाईंदो आहे, कंहिं चयसि त अकुल गेह खाईंदो आहे, कंहिं चयसि त अकुल खीर पींदो आहे, हिकु शख़्स चयसि अकुल मार खाईंदो आहे, हिकु ॿिए शख़्स चयसि अकुल जी खुराक मुहबत आहे। से मुंहिंजा हिकु आलिम चयसि त अदा अकुल जी खुराक किताब आहे। से मुंहिंजा बीरबल हर हिकु जे जवाब खे अकुल जी कसोटी ते परखे ॾिठो, पर को बि जवाबु समझ में न आयसि। बीरबल वरी बि ख़ामोश थी वियो, मायूस थी वियो। महीने जा वरी बि अची पछाड़ का ॾींहं थिया। ॾींहं हफ़्तनि में हफ़्ता 6 महीननि में अची बदिलण वारा हुआ ऐं चोथों हफ़्ते जा आख़िरी ॾींहुं महीने जे पोएं ॾींहंनि में आयो त आख़िरी 2 ॾींहंनि दौरान बीरबल साईं छा कयो जो खट ऊंधी करे मंझी ऊंधी करे लेटी पियो। से मुंहिंजा अहिड़े दाना वज़ीर जे इन अमल ते, इन अहिड़े हरकत ते सॼी महफ़िल में गोड़ थी वियो। सॼे ओड़े पाड़े में ॻाल्हि हली वई त बीरबल मंझी ऊंधी करे सुम्ही रहियो आहे। ते इहा ॻाल्हि जॾहिं छोकर खे ख़बर पई त हुन बि अची बीरबल खां पुछियो। से मुंहिंजा हूअं त छोकर ऐं बीरबल गॾु हूंदा हुआ, पर बीरबल जी अहिड़ी हरकत जे करे छोकर हेकर परेशान थी वियो। अची पुछणु लॻो, बीरबल साहब, वज़ीर साहब, मुंहिंजा बाबा साईं, तव्हांजी उदासी जो सबबु छा आहे, मूंखे बि ॿुधायो। असां ॻाल्हि था कनि त बीरबल गमगीन आवाज़ में चयो, चयाईं त पुटु जेको पहिरीं बादशाह सलामत सवालु ॾिनो हो तंहिंजो जवाबु त तो मूंखे ॿुधायो हो ऐं तो मुंहिंजी जान बचाई हुई, पर हींअर बादशाह जेको सुवालु पुछियो आहे तंहिंजो जवाबु निहायती अणांगो आहे, तूं बि ॿुधाए कोन सघंदे। छोकर पुछियो, आख़िर सुवालु कहिड़ो आहे? बीरबल वणियो त सुवालु इहो आहे त अकुल छा खाईंदो आहे। छोकिरे जवाबु ॾिनो, हीउ त पहिरें खां बि वधीक सवलो आहे। बादशाह खे वञी ॿुधायो त अकुल जी खुराक फ़िक्र आहे। फ़िक्र उहो ई कंदा आहिनि जेकी दाना आहिनि, जिन जे मथे में दिमाग़ ऐं दिमाग़ में अकुल न आहे, उहे फ़िक्र करे कोन सघनि। न कॾहिं उहे फ़िक्र कनि, न खेनि का अकुल जी ॻाल्हि सम्झ में अचे। से मुंहिंजा छोकर जी इहा ॻाल्हि ॿुधी बीरबल खे पेट में साह पियो ऐं उहो जवाबु बिल्कुलु दुरुस्त लॻसि। ॿिए ॾींहुं दरबार में वञे त चहिरे ते रौनक छांयल हुअसि। मुक़ररु वक़्त ते अकबर बादशाह तख़्त ते वेठो ऐं यकदमि पुछाईं त बीरबल, मुंहिंजे सुवाल जो जवाबु मालूम कई? से मुंहिंजा बीरबल अदब सां कंध झुकाए जवाबु ॾिनो, जीअंदा क़िबला, दुनिया में सभ खां आला शइ अकुल आहे ऐं इन जी खुराक फ़िक्र आहे। साईं मुंहिंजा उहो ॿुधी अकबर बादशाह हिकु भेरो वरी बि ख़ुशि थी वियो ऐं चयाईं त बीरबल सच थो चवीं, सचपुच अकुल जी खुराक फ़िक्र ई आहे, पर उहो ई त ॿुधाए, पर मूंखे हाणे इहो बि ॿुधाए त अकुल पींदो छा आहे, उन लाइ आउं तोखे वरी बि 1 महीने जी मोहलत ॾियां थो, शर्त तोखे अॻु में ई मालूम आहे। से मुंहिंजा इहा ॻाल्हि ॿुधी बीरबल जे मथां ॼण विझी किरी पई। सोचाईं त 2 भेरा छोकर मुंहिंजी जान बचाई आहे, पर हिन भेरे सुवालु ॾाढो ॾुखियो आहे, उनजो जवाबु उहो छोकर बि ॾेई कोन सघंदो।
सो इन सोच वीचारनि में केतिरनि ॾींहंनि ताईं गौर कंदो रहियो त अकुल पींदो छा आहे, पर को बि तसली वारो जवाबु मालूम न थियसि। वरी बि साईं दानाउनि खां पुछाईं, कंहिं चयसि अकुल नसीहतूं पींदो आहे, कंहिं ॿुधायसि अकुल तजवीज़ ऐं तजुर्बो पींदो आहे। मतिलबु त कंहिं कुझु ॿुधायसि, कंहिं कुझु, पर बीरबल खे को बि जवाबु न वणियो। नेठि जॾहिं महीनो पूरो थियण ते हो त हुन ॾिठो त हाणे ॾींहं त हुई पूरा आहिनि, पर वरी बि छोकिरे खां पुछी ॾिसां, मन का ॻाल्हि सुझी पवे ऐं मुंहिंजी ज़िंदगी बची पवे। छोकर खां पुछाईं, पुटु बादशाह सलामत वरी बि इहो पुछियो आहे त अकुल छा पींदो आहे, ऐं छा तोखे उन ॾुखे सवाल जो जवाब जी बि ख़बर आहे? छोकर जवाबु ॾिनो, वज़ीर साईं, अभी हिन भेरे बि ॻणती न करियो, राति जो आराम सां निंड करियो। सुभाणे जॾहिं दरबार में वञो त बादशाह खे जवाबु ॾिजो त अकुल पींदो आहे गुस्सो ऐं कावड़। कावड़ खे उहो ई पी सघंदो जेको अकुलमंद आहे। नादान माण्हू त थोरी घणी ॻाल्हि ते विड़ियो पवनि, पंहिंजनि ऐं पंहिंजे अज़ीज़नि जी ज़िंदगी बर्बादु करे छॾीनि ऐं मुल्क जो बि हानियूं कनि। बीरबल जो जवाबु ॿुधो त बीरबल जो अकुल ई दंग रहिजी वियो। सोचाईं त हिन घर कहिड़ो न क़ाबिल सम्झो आहे। संदसि नज़र में छोकर जी इज़त अञा बि वधी वई। सुबुह थींदे ई दरबार में वञी उहो ई जवाबु ॾिनई। अकबर बादशाह साईं वरी बि ख़ुशि थी वियो ऐं चयईं, बीरबल सचपच तूं वॾो अकुलमंद ऐं दाना आहीं। मुंहिंजा सवाल बराबरि ॾुखिया हुआ, पर तो हुन जा जवाब बि बिल्कुलु ठीकु ॾिना आहिनि ऐं आउं ॾाढो ख़ुशि आहियां, पर हिकु सवालु अञा बाक़ी आहे। उमेदु अथमि त उनजो जवाबु पिणु तूं ई ॿुधाए वेंदे। उहो सवालु हीअ आहे त अकुल जी शिकिल कहिड़ी आहे? हिकु महीनो वरी बि वञी उन ॻाल्हि ते सोच ऐं वापसि अची उनजो जवाबु मूंखे ॿुधा। बसि इहो आख़िरी सुवालु आहे ऐं तुंहिंजी हयाती जो दारोमदार बि इन जे जवाब ते आहे। से मुंहिंजा हिन भेरे बीरबल सोचियो त ॿेली हाणे बचणु मजाल आहे। हाणे बचणु महाल आहे। छोकिरनि ॾाढनि ॾुखियनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि, पर हिन सवाल जो जवाबु मिलणु मुमकिन ई कोन्हे। अकुल जी शिकिल भला कहिड़ी हूंदी? अकुल जी बि का शिकिल हूंदी? बीरबल खे साईं उहा ॻाल्हि सम्झ में ई न आई। कंहिं चयसि अकुल जी शिकिल हिकु हूर परी जहिड़ी आहे जेका हवा में उॾामंदी आहे ऐं धरती जे रहवासियुनि ते रहमतनि ऐं बरकतुनि जो मींहुं वसाईंदी आहे। कंहिं चयसि अकुल जी शिकिल हिकु देव जहिड़ी आहे जेका हिकु हथ सां सितार वॼाईंदी आहे ऐं ॿिए हथ में किताब हूंदा अथसि ऐं उहा हिकु ख़ूबसूरत हंज पखी ते सवार थी तलाउ में तरंदी रहंदी आहे। कंहिं वरी चयसि त अकुल जी शिकिल हिकु चाबी जहिड़ी आहे जेका बंदि तिजोरियुनि जा ताला खोले थी। मतिलबु त जेतिरा वात ओतिरियूं हुयूं ॻाल्हियूं, पर बीरबल खे का बि ॻाल्हि सम्झ में न पई आई। नेठि साईं वरी उन छोकर खे उनजे कमरे मां सॾाए चयईं त पुटु हाणे इहो ॿुधा त अकुल जी शिकिल कहिड़ी थींदी आहे? छोकर जवाबु ॾिनसि, सभा जा साईं, उनजो जवाबु आउं ज़ुबानी त सम्झाए नथो सघां, पर जेकॾहिं तव्हीं इजाज़त ॾियो त तव्हां सां गॾिजी दरबार में हलां ऐं भली बादशाह जे साम्हूं अकुल जी शिकिल कढी ॾेखारियां। अव्हां खां जॾहिं पुछे त अकुल जी शिकिल कहिड़ी आहे त बिना कंहिं डप डाव जे जवाबु ॾिजो त उनजो जवाबु हिन छोकर वटि आहे। उनखां पोइ जेको थींदो उनखे आउं पाणे पुॼंदुसि। बीरबल ईअं ई कयो ऐं दरबार में वञी चयईं, बादशाह सलामत, अव्हां जे आख़िरी सवाल जो जवाबु मुंहिंजो ई छोकर ॾींदो। बादशाह सलामत साईं कंध धोणे रज़ामंदी जो इज़हार कयो ऐं छोकिरो दरबार में शहज़ादनि जहिड़ी पोशाक पहिरे आयो ऐं ॾाढो सुहिणो पियो लॻो। दरबार में हाज़िर थी अदब सां सलाम कयईं ऐं चुपचाप बीह रहियो। अकबर बादशाह पुछियोसि, छोकिरा, छा तोखे मालूम आहे त अकुल जी शिकिल कहिड़ी थींदी आहे? छोकर जवाबु ॾिनसि, जी हा बादशाह सलामत, मूंखे मालूम आहे त अकुल जी शिकिल कहिड़ी थींदी आहे। अकबर बादशाह चयसि त पोइ जल्दी ॿुधा। छोकर चयो, साईं हिकु अर्ज़ु आहे।
बादशाह पुछियसि कहिड़ो? छोकर चयसि आउं सवाल जो जवाब बि ॾींदुसि ऐं अकुल जी शिकिल बि ॾेखारींदुसि, पर उन लाइ ज़रूरी आहे त मूंखे 1 कलाक लाइ बादशाही ॾिनी वञे ऐं सभिनी ज़बरदस्तियुनि खे हुकुम ॾिनो वञे त हू उन 1 कलाक दौरान मुंहिंजे हुकुमनि जी बि अहिड़े नमूने तमील कनि जीअं तव्हांजे हुकुमनि जी कनि था। बादशाह कुझु वक़्तु ख़्यालु करे जवाबु ॾिनो। बादशाह पहिरीं त सोचियो, कुझु मिंटनि ताईं, कुझु लम्हनि ताईं सोचियईं, पर पोइ सोचे करे जवाबु ॾिनई त ठीकु आहे, मूंखे मंज़ूरु आहे। छोकर चयो त पोइ साईं हेठि लही अचो। हिन घड़ी खां वठी 1 कलाक ताईं तख़्तु मुंहिंजो आहे। बादशाह ईअं ई कयो ऐं तख़्त तां हेठि लही आयो। छोकर साईं शान सां तख़्त ते चढ़ी वेही रहियो। ताज संदसि मथे ते रखियो हुयो। सभु दरबारी अचरज में पइजी विया। ओचितो छोकर जोश में अची बीठो। छोकिरो जोश में अची वियो, उथी बीठो ऐं जलाद खे सॾणु लॻो। माण्हुनि खे सॾणु लॻो। जलाद खे सॾणु लॻो ऐं माण्हुनि खे चयईं जलाद खे घुरायो। माण्हुनि जो साह सुकी वियो। यकदमि साईं वक़्ती बादशाह जो हुकुम थियो, जेको 1 कलाक लाइ बादशाह थियो हो। छोकरनि जे हुकुम ते यकदमि जलाद अॻियां अची बीठो ऐं कंध झुकाए हुकुम ॿुधण लाइ मुंतज़िर रहियो। छोकर बादशाह ॾांहुं इशारो कंदे चयो, अकबर बादशाह ॾांहुं इशारो कंदे चयो, हीउ कातिल आहे, खेसि हिकदमि गिरफ़्तार कयो वञे। दरबार में वावेला मची वई। सिपाहियुनि तलवारूं मयाण मां कढणु शुरू कयूं, पर छोकर साॻी दबदबे सां रड़ कंदे चयो, ख़बरदार, अञा आउं बादशाह आहियां ऐं मुंहिंजी बादशाही जो वक़्तु पूरो न थियो आहे। उनजो शाहिद जलालुद्दीन अकबर पाण आहे। जेसिताईं आउं बादशाह आहियां, तव्हांखे मुंहिंजो ई हुकुम मञणो पवंदो। अकबर साईं हथनि सां सिपाहियुनि खे इशारो कयो। सभिनी पंहिंजूं तलवारूं वापसि मयाण में विझी छॾियूं। छोकर साईं जलाद खे चयो त यकदमि पंहिंजी तलवार ॿाहिरि कढ। पोइ साईं अकबर बादशाह ॾांहुं इशारो करे चयईं, तव्हां पंहिंजो कंधु झुकायो। बादशाह ईअं ई कयो। पोइ छोकर चयो, बादशाह सलामत, ॾिसी वठो, अकुल जी इहा ई शिकिल आहे। ऐं ग़रीब जो छोकिरो आहियां, पर हींअर हिकु हिंदुस्तान जे तख़्त ते वेठो आहियां। अकबर बादशाह जे तख़्त ते वेठो आहियां ऐं अमी बादशाह आहियो, पर बेवस। इहो अकुल आहे, जेको हिन रीति अदना खे आला ऐं आला खे अदना बणाए थो। उहा ई अकुल जी शिकिल आहे। छोकर जे साईं उन्हनि अकुलमंदी वारनि जुमिलनि मथां ॾाढो असरु कयो ऐं चयईं, बेशक तूं सच थो चवीं छोकर। पोइ छोकर साईं पंहिंजा बादशाह सलामत खे इहो सुवाल जो जवाबु ॾेई तख़्त तां हेठि लही आयो ऐं बादशाह सलामत चवणु लॻो, बेशक तूं सच थो चवीं पुटु। पोइ साईं बादशाह सलामत बीरबल खे माफ़ु करे छॾियो ऐं छोकर खे ॾाढा इनाम इकराम ॾेई पंहिंजे ॾाप भरियलु वज़ीरनि सां गॾु अकबर बादशाह पंहिंजे बीरबल वज़ीर सां गॾु उन छोकर खे बि वज़ीर बणाए रखियो ऐं पोइ बाक़ी ॾींहं ज़िंदगी जा ख़ुशि गुज़ारण लॻा। साईं मुंहिंजा उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु, हिन कहाणी जो असुलु मतन तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।